चवंदा आहिनि त वॾनि जी वॾी नज़र हूंदी आहे ऐं हू जेका ॻाल्हि कंदा आहिनि तव्हां सां उहा तव्हांजे भले जे लाइ हूंदी आहे। हू पंहिंजे अकुल फ़हम ऐं उमिरि जे हिसाब सां तव्हांखे जेका ॻाल्हि चवंदा आहिनि त उन में तव्हांजी भलाई हूंदी आहे, छो जो हू उन मरहले मां गुज़रिया हूंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़े कंहिं दौर में कंहिं हमरा जो रिश्तो तइ थियो कंहिं ॿिए ॻोठ में। उहो ॻोठु उन रिश्ते में राज़ी न हुयो उन छोकिरे खे ॾियण लाइ छोकिरी, पर जीअं त छोकिरीअ जी मर्ज़ी बि उते हुई शादी करण जी ऐं छोकिरे जी बि, त छोकिरी वारनि उन्हनि खे शर्त विधा त सभ खां पहिरियां हिकिड़ो शर्त इहो आहे त तव्हां 100 नौजवान ईंदव ॼञ सां, घोट सां गॾु 100 नौजवान अचनि, कोई बि वॾी उमिरि वारो न हुजे। जेकॾहिं वॾी उमिरि वारा आहियो त असां छोकिरी न ॾींदासीं। ॿियो शर्त इहो हुयो त 100 नौजवान जेके ईंदा तव्हां सां ॼञ में, उन्हनि जे लाइ असां 100 देगियूं मानीअ जूं पचराईंदासीं बिरयानीअ जूं, उहे 100 देगियूं तव्हां 100 नौजवाननि खे खाइणियूं। टियों शर्त इहो हुयो त असांजे ॻोठ में जेको वाह वहे थो उहो सॼो खीर सां भरे ॾींदा। माना सही सीधी ॻाल्हि न आहे ॾियणी, पर हुन छोकिरे चयो वॾे खां ॻाल्हि कीअं, त घर जे वॾे सां चई हाणे बाबा मसइलो इहो आहे, हू चवंदा त छोकिरी इन शर्त ते ॾींदासीं त तव्हां 100 नौजवान वठी ईंदव, वॾो कोई बि न हूंदो उमिरि जो, ऐं 100 देगियूं मानी बि पचाईंदा जेके 100 माण्हुनि खे खाइणियूं आहिनि। जेका शर्त आहे टियों, वरी आख़िरी उहो त वॾो ॾुखियो आहे त भरिसां असांजे ॻोठ में वाह वहे थो उहो पूरो खीर सां भरे ॾींदा। त हुनजे वॾे चयो, हुननि जेको वालिद साहिबु हुयो, ॾाॾो हुयो, घर जो वॾो त वॾो ई हूंदो आहे, पोइ भली वॾो भाउ हुजे या वालिद साहिबु हुजे या ॾाॾो हुजे, त उन्हनि खे कुराड़े चयो वॾे उमिरि वारे त बाबा तव्हां हीअं कयो, मूंखे वठी हलो गॾु। चयो हीअं कीअं वठी हलो, पोइ त छोकिरी न मिलंदी। चयो न, तव्हां मूंखे संदूक में बंदि करे हलो। उन्हनि खे चयो त हिन में सामान आहे, हंध बिस्तरा वग़ैरह आहिनि, संदूक में मूंखे बंदि करे हलो, वॾी पेटी में। तव्हां ॾिसूं था हली कीअं नथा ॾियनि छोकिरी। संदूक में हुनखे बंदि कयूं, वठी विया हुनखे। ॼञ सां 100 नौजवान गॾु हुया, हुननि पहिरियां ॾिठो आहे बिल्कुलु 100 नौजवान गॾु आहिनि, पहिरियों शर्त हुननि मंज़ूरु कयो आहे हिननि, सुठी ॻाल्हि आहे। हाणे हुननि खे चयूं, कुराड़े खे चयूं साईं बाबा हाणे दे त साईं 100 नौजवान पहुची त विया। हुननि चयो ओके आहे, हाणे 100 देगियूं थियूं पचनि। हुन अंदरां हुननि खे सलाह ॾिनी त हाणे हुननि खे इहो चओ त जीअं देग पचंदी वञे ऐं लाहींदा वञो, असांखे ॾींदा वञो, असां खाईंदा वेंदासीं। हुननि खे इहो ई चयो छोकिरी वारनि खे, बाबा हाणे असां 100 माण्हू आया आहियूं बुख ते, पहिरियां जीअं हिकु हिकु देग लहंदी वञे त असांखे ॾींदा वञो। जीअं हिकु देग लही अचे 100 माण्हुनि में गिरह गिरह थी वञे, माण्हू चवनि अञा मानी अचे, वरी ॿी देग अचे, वरी गिरह गिरह थी वई, वरी माण्हू चवनि अञा मानी अचे। ईअं करे करे 100 देगियूं पूरी थी वियूं 100 नौजवाननि में। हुननि जो साईं तव्हां हाणे हिकिड़ी शर्त पूरी कईसीं, ॿी शर्त पूरी कईसीं, वॾो बि कोई उमिरि जो असां न आहे, बुज़ुर्ग माण्हू सभु नौजवान ई आहियूं, 100 देगियूं तव्हां पचायूं, 100 खाधियूंसीं। हुनजो साईं हाणे असांजे खीर जो जेको भरे ॾींदो वाह उहो केरु भरे ॾींदो। अची फाथा वरी चवंदा हाणे छा कयूं, वरी पुछण विया ठक ठक करे संदूक मां। चवंदो वाह हाणे इहो खीर जो वाह कीअं भरियूं हुनजो। त हुन चवनि तव्हां हुननि खे चओ इहो पाणीअ सां वाह जेको तव्हांजो वहे थो इहो ख़ाली कराए ॾियो, भरणु असांजो कमु आहे। हुननि खे ॿुधायो वञी साईं असां भरण लाइ तयारु आहियूं, तव्हांखे इहो वाह पूरो खीर जो भरे ॾींदासीं, पर पहिरियां इहो पाणी असांखे ख़ाली करे ॾियो। पाणी कढो हुन मां सॼो त पोइ असां खीर भरियूं न, ईअं त खीर विझंदा जेतिरो पाणी थी वेंदो। हिते उहो अची फाथा। हुननि चयो हाणे ॻाल्हि ॿुधो यार, मूंखे असांखे लॻे थो त तव्हां सां को वॾी उमिरि वारो को बुज़ुर्ग को गॾु आहे। हुननि चयो साईं असां नौजवान ई आहियूं, 100 तव्हां जीअं चयो उअं ई चवनि न। हुननि चयो न, तव्हां सां को बुज़ुर्ग आहे, असां तव्हांखे छोकिरी ॾिनीसीं, पर हाणे सची कयो। आख़िर हुननि चयो ठीकु आहे हाणे तव्हां पंहिंजे वाइदे ते पूरा आहियो, असां तव्हांजी शर्त ई पूरा कयासीं, पर इहो थोरी असां वाइदा ख़िलाफ़ी कईसीं तव्हां हिकिड़े शर्त त असां लिकाए संदूक में पंहिंजे बाबे खे खणी आया हुआसीं, जंहिंखां इहो सलाह मशवरो वठूं पिया। पोइ हुननि चयो त ॾिसो असां पहिरियां ई सम्झी वियासीं त जेके तव्हां असां सां टल कई आई आहे त 100 देगियूं जीअं पचंदी वञे ऐं लहंदा ॾींदा वञूं, इहा बि कंहिं वॾे माण्हूअ जी वॾी उमिरि वारे माण्हू जी सलाह हुई। वरी तव्हां चयो त हाणे पाणी ख़ाली कराए ॾियो त असां खीर जो भरे था ॾियूं, इहो बि वॾे माण्हू जी सलाह हुई। त यकीननि तव्हां वॾो माण्हू कोई आहे, हुनजो बिल्कुलु आहे। चयो कढो ॿाहिरि हुनखे ॿाहिरि कढियूं। हुनखे चयूं बाबा हाणे तव्हांजी वाक़ई वॾी नज़र हुई ऐं तव्हां हिननि खे नौजवाननि खे इहे ॻाल्हियूं सम्झायूं, ऐं पोइ छोकिरी वठी ख़ुशि थी घर अची विया। इन करे चवंदा आहिनि त घर में वॾो लाज़मी हूंदो आहे ऐं उनजो चवण बि वठणु खपे। अक्सर असां वटि ईअं थींदो आहे त वॾे माण्हूअ खे वॾी उमिरि वारो माण्हू जेको हूंदो आहे उनखे कुझु सम्झंदा ई न आहिनि घर में। चवंदा आहिनि इहो बसि इहो वाधू भाती आहे, घर जो एक्स्ट्रा आहे, बसि पियो आहे कुंड में हिकिड़ी जाइ ते, बाबू हाणे पंहिंजी उमिरि खाई हलियो आहे, हाणे बसि अलाह पंहिंजो करेसि। सो इन जे करे पंहिंजे वॾनि जो क़दुरु कयो। वॾा तव्हांखे कोई हिकिड़ो लफ़्ज़ बि अगरि ॿुधाईंदा न त उन में बि हिकिड़ो वॾो अकुल ऐं फ़हम जी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हांजी भलाई वारी ॻाल्हि हूंदी आहे। इन करे पंहिंजे वॾनि जो क़दुरु कयो
ऐं उन्हनि खां पुछो असां जहिड़नि माण्हुनि खां जिन खे कोई वॾो कोन्हे, जंहिंजो वालिद साहबु कोन्हे, जंहिंजो को वॾो भाउ नाहे ऐं कोई सम्झाइण वारो नाहे, उन्हनि खे कोई पंहिंजी का ॻाल्हि, उन्हनि माण्हुनि खां उन ॻाल्हि जी पुछो त उन्हनि खे केॾो क़दुरु आहे उन्हनि वॾनि जो। इन करे तव्हांजे बि इर्द गिर्द या तव्हांजे घर में जेके वॾा आहिनि वॾी उमिरि जा, पोइ भली तव्हांजी वॾी भेण आहे या वालदा आहे या वालिद साहबु आहे या ॾाॾो आहे, उन्हनि सभिनी जी इज़त कंदा कयो, उन्हनि जो चवणु वठंदा कयो ऐं उन्हनि सां प्यारु कंदा कयो। उहे तव्हांजे प्यार जा हिन वक़्तु प्यासी हूंदा आहिनि। उन्हनि खे ॿी काई शइ न खपे, उन्हनि ज़िंदगी में सभु कुझु ॾिसी वरितो, तव्हांजो ख़ुशी बि ॾिसी वरितो। हाणे हुननि खे सिर्फ़ु तव्हां प्यार जा ॿ ॿोल ॻाल्हाईंदव त हुननि जी ज़िंदगी अञा वधी वेंदी। ॻाल्हि जेकॾहिं पसंदि आई अथव त कमेंट्स में ॿुधाइजो त इहो किसो तव्हांखे कीअं लॻो ऐं वॾनि जे बारे में ॿुधाइजो। अक्सर हूअं त असां तक़रीबन ॾिठो आहे इहो जेको असांजो ई ॾोह आहे जेको सिंधी ड्रामनि में तव्हांखे ॾेखारियो वियो आहे त पीउ खे बि चवंदा आहिनि बाबा जेकॾहिं पीउ न हुजे हा त गोलियुनि सां सीनो परुण करे छॾिया या। ईअं न थींदो आहे असां वटि, हक़ीक़त में ईअं न थींदो आहे, सिर्फ़ु ड्रामनि में ईअं ॾेखारींदा आहिनि। बाक़ी हूअं असां सिंधी मुआशिरे में रहूं पिया ऐं असां सिंधियुनि वटि ख़ासि करे त वॾनि जो वॾो एतिराम हूंदो आहे। ॻाल्हि पसंदि आई हूंदव ज़रूरु, न बि आई हूंदो त उहो बि कमेंट्स में ॿुधाइजो त यार ॻाल्हि न वणी। जेकॾहिं ॻाल्हि वणी आहे त ईअं लिखी छॾिजो यार ॻाल्हि वणी, भलियूं ॻाल्हियूं थो करे। महिरबानी।